नाज़िन ठारू शाह भरिसां ॻोठाणनि बासर वॾेरे पारां संदसि ॻोठ में पाणी छॾण ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। इन हवाले सां तफ़सील ॿुधाए रहियो आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर अलहॾिनो सोलंगी। जी अलहॾिनो, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ठारू शाह भरिसां ॻोठाणनि जो बासर वॾेरे ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। बरसाती पाणी मशीनूं ज़रिए वॾेरे असांजे ॻोठ में पाणी छोड़ियो आहे। ॻोठाणनि जो इल्ज़ाम ठारू शाह भरिसां ॻोठ सईद खान लुंड जे रहवासियुनि एजाज़ अली, नसरुल्लाह, गुलज़ार, दिलबर अली उर्स खान लुंड ऐं ॿियनि ॻोठ में बरसाती पाणी छोड़ण ते वॾेरे अब्दुल मजीद तुरियो ख़िलाफ़ एहतिजाज कयो, जिते उन्हनि मीडिया खे ॿुधायो त वॾेरे पंहिंजे ॻोठ ऐं ॿनीअ मां बरसाती पाणी मशीन ज़रिए नेकाल करे असांजे ॻोठ में छोड़े छॾियो आहे, जंहिं सबबु वरी पाणी घरनि ऐं सॼे ॻोठ में काहे पियो आहे। हुननि चयो अॻेई बरसाति तबाही करे छॾी आहे, बाक़ी रहियल वॾेरो तबाही करणु चाहे थो, जंहिंजी भरपूर मज़म्मत कयूं था। हुननि आला इख़्तियारनि खां मुतालबो कयो त बासर वॾेरे ख़िलाफ़ कार्रवाई करे बरसाति जो पाणी नेकाल कराए तकलीफ़ुनि खां बचायो वञे। जी अलहॾिनो सोलंगी, तफ़सील ॿुधाइण जे लाइ जी महिरबानी।